ॿुधो यार पाड़े जो भलो आहे अमरा मां निकिर ॾिसूं अला करे करे हेल्प आहे महिमान गुरबत जो अब काॾे वञे दोस्त साईं हिकिड़ो मिंट बाबा हिकिड़ो मिंट वालेकुम सलाम छा हाल आहे ख़ुशि आहियो मां तव्हांजे पाड़े जो नवां शिफ्ट थी आहियो इहो असल में घर महिमान आया न इहो यार एमरजेंसी में न वो थोड़ी खंड खुटी वही है खबर तो दुकान है चंद्र बंद है दुकान ना अच्छा हाँ वने करे हां एक कोसो बंद है मैं घूमी आया बंद है मोमेंट अच्छा हां हां खणी के मैं बैठो है तो हां ठीक है अब यही खंड पई हुई असांजी कुटी हुई थोड़ी पई है अने कोई मसलो न है सही बस मेरे मेहमान राजी क्या तहां सां मिला था हां ठीक है मेहरबानी कुल अस्सलाम वालेकुम साईं लो बाबा अस्सलाम वालेकुम करे हो दोस्त वरी केड़ो सही हिकिड़ो मिंट यार हिकिड़ो मिंट हां वरी छा कुटियो तव्हां खे बि असां यार बेज़ार कयो आहे अची करे न पाड़े में चवनि था त भलो माण्हू आहे असल में इन करे मां तव्हां दिलि जा साफ़ आहे थोरो अथो बि ॾिनो पियो अथव यार इहो घर वारी मूं त चऊं त पती ख़बर दुकान बंदि पिया आहिनि कुर्ब कयो आहे ॾिसूं था थोड़ी मां खणी जाऊं हा थोरी हुजे बसि थोरी खुटे थी अॼु रहिजी वियो भाऊ महिमान बि हाँ सही लगे तो तानी खुटी हुई खंड पत्ती भी है राशन खत्म थियो ना भी वेंदा वठण मेहरबानी सही मेहरबानी करो सही अस्सलाम वालेकुम सही वञो था बंद कंदा वञो ना हां तो कम हुयो हिकिड़ो मिनट बंद कयो न सर असल में छा आहे त इहो पत्ती बि त तव्हां ॾिनी हा खंड बि ॾिनी हा हाणे विझां छा में में ॿियो कोन विझां इहो ई त न आहे न घर में तो खीर बि न आहे महिमाननि खे हेॾे वठी मां चांहि पचाए छॾियां खीर बि मां चई वरी हिकु